तलार में लखन जी लागत से तामीर करायल कम्युनिटी हॉल जी का मालिकी न थी। कम्युनिटी हॉल साल 2007 में अधूरो तामीर करायो वियो हो, जेको हाँ भूत भंगलो ऐं गंदगी जो ढेर बणियल रहे तो। शहर के मुख्तलिफ़ वार्डन जो कचरो टाउन पारा सफ़ाई अमलो इन लखन जी लागत ठहियल कम्युनिटी हॉल में फिटो कंदो रहे तो। गंदगी सबब बड़ पासे जी बीमारियों में ख़दशो। रात जो कम्युनिटी हॉल में मवालिन जा डेरा, इंतजामिया अघोर निंड सुतल। तलार शहर में विछायल तरक्याती कमन जे जार में कम्युनिटी हॉल आज़ाद अधूरो साल 2007 में तामीर करायल कम्युनिटी हॉल साल 2019 में खंडर बणियल रहियो, जॾहिं त हिन कम्युनिटी हॉल के साल 2007 में नवाब शाह रिपोर्ट राजकुमार और जिसकम ऐं सिविल सोसाइटी पारां शहीद अरशद अंजानी जे कातिल रहीम शाह खे सरकारी धुरियुनि जे चवण ते मर्चिज़ केस दाख़िल। पुलिस पारां कमज़ोर ख़राब करण जी साज़िश ख़िलाफ़ जिसकम जे मसूद शाह ऐं जिस्म जे सुहेल चांजो जागरता फोरम जे मुश्ताक नेतो हमजल जे मजीद अब्बासी जी अॻवानी में रैली कढी वई ऐं धरनो हणियो वियो। उन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंध पुलिस शहीद अरशद अंजानी जो केस ख़राब करे कातिल रहीम शाह खे बचाइण घुरे थी। हिननि मुतालबो कंदे चयो त कातिल रहीम शाह खे सरियाम फांसी ॾिनी वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। राजकुमार